थोड़ी देर जे लाइ ॿाहिरि थो वञा। अलाह ख़ैर कंदो, रब पाक भलो कंदो। नाहिद, इश्क जे इम्तिहान जूं घड़ियूं शुरू थियण वारियूं आहिनि। मोहबत जुदाई जी क़ुर्बानी पई घुरे। न यार न, मां तुंहिंजी जुदाई बर्दाश्त न करे सघंदसि। नाहिद प्लीज़ प्लीज़ यार, परेशान न थी। जुदाई जी ॻाल्हि कीअं न कयां अयाज़, अलाए छा थींदो। हिन चंड जहिड़े चेहरे जे लाइ मां पंहिंजी जान क़ुर्बान करण लाइ बि तयारु आहियां। जेकॾहिं तूं न मूंखे मिले न त मां ज़हर खाई छॾंदसि। नाहिद, ज़हर तुंहिंजे दुश्मननि खे खाइणी पवंदी। तूं सिर्फ़ु हिमत खां कमु वठि। किथे रिश्तनि जूं मजबूरियूं तुंहिंजे पेरनि जूं ज़ंजीरियूं न बणिजी पवनि। न कंहिं रिश्ते नाते जूं मजबूरियूं मुंहिंजे पेरनि जूं ज़ंजीरूं नथियूं बणिजी सघनि। मां सिर्फ़ु तुंहिंजी आहियां ऐं तुंहिंजी। राणा साहब, मूंखे यकीन आहे तू तव्हांजो नालो ॿुधी इंशाअल्लाह वेही रहंदो। अब्दुल्ला खान, दिलबर खान जी मूंखे ख़बर आहे, हुन खां हथु खणाइणो आहे। न त दौलत अहिड़ी शइ आहे जो चङे भले जे ईमान खे ख़तम करे छॾींदी आहे। जेतिरा बि पैसा अचे, जेका बि लालच रखे, पूरी कयूं जांसि त जीअं उन जे इलाइक़े जा वोट असांखे मिलनि। असांखे राणा साहब, तव्हां यकीन रखो, रफ़ी खान ऐं असां ॻोठिया सुठा माण्हू वठी हुन ॾे निकिरी वञूं था। आख़िर मुंहिंजी बि का हैसियत आहे जो हू मूंखे ॾिसी न वेठो त हुनखे नोटनि ते ख़रीद करे ईंदासीं। रफ़ी खान, दिलबर खान खे सीट तां हथु खणाइणो आहे। हाज़िर राणा साहब, अॼु ई वञूं था। हेलो, सरदार सावण खान स्पीकिंग। कहिड़ा हाल अथई सरदार साहब? राणा मुख्तियार थो ॻाल्हायां। हा राणा मुख्तियार, कीअं यादि कयो अथई? सावण खान, तूं त हर जलसे में मूंखे यादि थो करे। अॼु दिलि चयो त मां बि तोॾे फोन कयां। राणा मुख्तियार, कंहिं ख़ुशफ़हमीअ में न रहिजांइ, छो त हिन इलेक्शन में बि शिकस्त तुंहिंजो मुक़दर बणिजी चुकी आहे। मुक़दर, छो त हिन आबाई सीट ते मूंखे को बि हाराए नाहे सघियो। शिकस्त कंहिंजो मुक़दर आहे इहो त वक़्तु ॿुधाईंदो। इलेक्शन जे नशे में अवां जी नज़र केतिरनि ई मामलनि तां हटी वई आहे। कुझु पंहिंजे घर जी ख़बर लओ सरदार साहब, घर जी। या बक बक बंद कर। पंहिंजी गंदी ज़बान मां मुंहिंजे घर जो नालो न खण। मुंहिंजे घर जो नालो। हीअं पोड़ो बि थी वञे न त तॾहिं बि पंहिंजी हिफ़ाज़त खां ग़ाफ़िल न रहंदो। ओ सरदार साहब, शींहुं जॾहिं पोड़ो थी वेंदो आहे न त हू मजबूरीअ में गाह बि खाईंदो आहे। गाह। अॼुकल्ह तुंहिंजी धीअ बि इहो ई पई करे। ज़बान संभाले ॻाल्हायो राणा मुख्तियार। वक़्तु ठाहे न ॻाल्हाए सरदार सावण खान। पहिरियों पंहिंजी धीअ खे डॉक्टर अयाज़ सां मिलण खां रोक। पंहिंजी धीअ खे पोइ रड़ियूं करे ॻाल्हाइजांइ। सॼे इलाइक़े में तुंहिंजी धीअ जे इश्क जा दास्तान था हलनि। तुंहिंजी बेख़बरीअ तां जो रुगो पोड़े शींहं खे का ख़बर ई कान्हे। ॻाल्हाए सावण खान, छा थी वई? बात में मुंगा पइजी आती छा? ॻाल्हाए छो नथो? छो नथो ॻाल्हाए?
हाणे ईंदो मज़ो। नाहिद 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 जलील कमीने तो मुझी इज्जत के सरे बाजार नीलाम करे। मुझी न पग में धूल मिला चरिया है। मुझे एतमाद के पास पास करे। टके जे मास्टर जे पुट सां इश्क पे लड़ाई। मुखे तू यो ॿुधाए त हिन ज़लील खे तू सवाल जे टाइम ॾिनो हो छा जो ही असां सरदारनि जे लाइ सवाल बण बि पई वञे। हिनखे मुंहिंजी नज़रुनि अॻियां हटाए न त हिनखे टुकड़ा टुकड़ा करे पालतू कुत्तनि अॻियां उछला छॾींदुसि। पालतू कुत्तनि अॻियां। मुना तव्हांजी इज़त खे को दाग लॻायो ना वञी पग ऊची हेठि थियण ॾिनी। मूं सिर्फ़ु आया सां प्यार कयो बाबा, प्यार कयो। मां आया सां प्यार कयो आहे। हा ॿीहर बि चवंदी मां आया सां प्यार कयो आहे। बकवास बंदि कर। हाणे त तुंहिंजी अखियुनि मां हया छॾाए वियो आहे। बेशर्मी जी भी का हद हूंदी आहे। हाणे रोज़ रोज़ तुंहिंजूं इहे कमीना पियूं मां बर्दाश्त न कंदुसि बर्दाश्त। हेलो, पुलिस स्टेशन। सरदार सावण खान तो ॻाल्हायां। कहिड़ा हाल आहिनि सरदार साहब? मस हिन मिसकीन खे यादि कयो अथव। हुकुम कयो। हुकुम जी पैदावार ॿुधो। वञी मास्टर अज़ीम ऐं उनजे पुट डॉक्टर अयाज़ खे गिरफ़्तार करे लाकब दाख़िल कर। हज़र सरदार साहब ॿियो हुकुम कयो। मां तोसां मुसलसिल राब्ते में रहंदुसि। तव्हांजे हुकुम सां पहुचूं था। वधीक सम्झी वियो हूंदे। रियाज़ हुकुम कयो सर। नफ़री तैयार कयो जल्दी। यस सर। खैर तो है वॾो को साधु आई मास्तर। पुलिस भी कंहिंजे खैर में ईंदी आहे छा? पर वरी भी का ॻाल्हि त हूंदी न। रियाज़ इन पोड़े खे सम्झाए, ॾाढो को खिसकियल थो लॻे। मास्तर ॻाल्हि सफ़ा विचड़ियला। हल तो तोखे थाणे ते था सम्झायूं। अरे परे हट। कीअं खामखा थाणे हलां? मां को ॾोहारी आहियां छा? साईं पेट्रोल जा पैसा वठोसि। मास्तर छो अची पंहिंजी ज़िंदगी जे पियो पियो आहीं? कानून जे हिस्सो मरण चाहींदो। रियाज़ वठी हल हिनखे थाणे ते। ख़ुदा जे वास्ते आख़िर हिन बेगुनाह खे छो पिया ॿधो? कहिड़ो ॾोह कयो? छो अची माई मथो खाधो थी? पुछणो थी त सरदार सदर खान वञी पुछ। मथो अजाई न खाईंदी कर।
अयाज़ मां वधीक इंतज़ार नथी करे सघां जेको फ़ैसिलो करणो अथई जल्दी कर। या कहिड़ा फ़ैसिला करणा आहिनि नाहिद? सिर्फ़ु तुंहिंजो साथ खपे। जे तूं मूंसां गॾु आहीं त मां दुनिया जी हर ताक़त सां टकराइण लाइ तयारु आहियां। अयाज़ पुलिस चाचा खे खणी वई। इहो छा पई चई रहिया न? आख़िर बाबा पुलिस जो कहिड़ो ॾोह कयो आहे? ॾोह जी त ख़बर न आहे मूंखे, पर छा? सूबेदार चए पियो त ॾोह वञी सरदार सावण खान खां पुछो। सरदार सावण खान? तो मुझे खुश नसीबी है जो तुझे बाहुन में थी मरा, पर तुझे इश्क में मरण का मामूली गाल ना है। मुझे माफ़ कर जाए रेहाना, मुझे माफ़ कर जाए। मां तुझा सॼी ज़िंदगी नफ़रत कई, मुझे माफ़ कर जाए। अॼु तूं वॾी कुर्बानी ॾेई मुंहिंजी ज़िंदगी खे बचायो आहे रेहाना। जेतिरो भॼणो अथई भॼ। ऐं जेसि ताईं भॼंदे ओसि ताईं ज़िंदा रहंदे। जेसि ताईं तुंहिंजे टंकुनि भॼण बंदि कयो त पोइ तोखे सिर्फ़ ऐं सिर्फ़ मौत मिलंदो, मौत। हाँ? छा तो समझी? जलाल अॼु ताईं कंहिंखे का बि ग़लती माफ़ न आहे कंदो। अॼु तोखे अहिड़ी इबरतनाक सज़ा ॾींदुसि जो तुंहिंजे दिमाग़ मां इश्क वारो भूत हमेशा हमेशा निकिरी वेंदो। जलाल खान, खुदा जे वास्ते रहम कर, मां पंहिंजे प्यार जी तोखां ख़ैरात थी घुरां। माफ़ी थी घुरी, माफ़ी थी घुरी, माफ़ी थी घुरी।